पूरी दुनिया जियां मटियारी में ब अमीर अल मोमिनीन शेर खुदा दामाद रसूल शोहर बतूल हज़रत इमाम अली अलैहिस्सलाम जी योम शहादत वारो ॾिहाड़ो मटियारी में वॾे अक़ीदत एहतराम सां मल्हायो वियो। मटियारी में मातमी जुलूस ऐं मजलिस अज़ा मुनक़िद करे मुक़र्रिरीन ख़िताब करण फरमायो। सैयद ग़ुलाम मेहदी शाह इमाम बारगाह ते मजलिस अज़ा थी, जंहिंखे अल्लामा मौला बख्श हालाई ख़िताब करे हैदर करार हज़रत अली उल मुर्तज़ा जी ज़िंदगी ते रोशनी विधी, जंहिंखां पोइ मातमी जुलूस बरामद थियो। मातमी जुलूस में केतिरा ई ज़ुलजना बरामद कया विया। मातमी जुलूस में मटियारी जे मुख़्तलिफ़ हंधनि तां मटियारी ऐं उन जा आसपास जे मशहूर नोहे ख़ानन अंजुमननि, जिन में अंजुमन ग़म दस्तार हुसैन मोहसिन अली पार्टी, अंजुमन दुआए सैयदा सैयद सिकंदर अली शाह पार्टी, दाद सिंधी आशिक हुसैन मौलाई ईमान अली समेत नोहे ख़ानन मौला अली जे शान में नोहे ख़ानी ऐं मातमदारनि शेर खुदा हज़रत अली अलैहिस्सलाम खे सीना ज़नी करे भेटा पेश कई। जॾहिं त मातमी जुलूस पंहिंजे मुक़रर रस्तांदा थींदे मटियारी जे मदरसा बाबुल हवाज मस्जिद ज़ैनुल आबिदीन ते पहुतो, जिते नोहे ख़ानी खां बाद मजलिस अज़ा कई वई, जंहिंखे सैयद मोहम्मद जवाद शाह हुसैनी ख़िताब कयो। मजलिस अज़ा खे ख़िताब कंदे हुननि चयो त अॼु इस्लाम जी तक़ाज़ा आहे त सभई मुस्लमान पाण में इतिहाद कनि। मौला अली दीन जी सरबुलंदीअ लाइ सॼी उमिरि जिदोजहद कई। हुननि चयो त की रमज़ान इस्लामी तारीख़ जो अहम ॾींहुं आहे, जंहिं ॾींहुं हज़रत मौला अली अलैहिस्सलाम जी शहादत जो वाक़ियो पेश आयो। हज़रत अली अलैहिस्सलाम जी शहादत असांखे सबुर ऐं इस्तक़ामत जो दर्स ॾिए थी। कैमरामैन असदुल्ला मेमन सां गॾु अली फैज़ान ख़ासकेली, सोच टीवी मटियारी।